साईं मुंहिंजा इरशाद जागीराणी जी ख़ूबसूरत शाइरी आहे जेका असांखे ॾियारे उमाणी आहे गोठीरार ॾेथा खां हिशमत कुमार जुमाणी। तोखे कंहिं चयो बे कंहिंजो आ मां तुंहिंजो आ मां तुंहिंजो आ, तोखे कंहिं चयो बे कंहिंजो आ मां तुंहिंजो आ मां तुंहिंजो आ, मूंखे कसम आहे पंहिंजे प्यारनि जो ऐं क़ुरान जे 30 सिपारनि जो, मूंखे कसम आहे ॻोठ जे चारनि जो ऐं सांझी वेल निज़ारनि जो, हितड़ां जे ॿुढड़नि ॿारनि जो जेके माल काइनि था धनारनि जो, ऐं धन जो कसम मां तुंहिंजो आ, वण वण जो कसम मां तुंहिंजो आ, तोखे कंहिं चयो बे कंहिंजो आ मां तुंहिंजो आ मां तुंहिंजो आ। मूंखे कसम आहे कन जे वालीअ जो ऐं तुंहिंजी मुर्क मिसालीअ जो, लबड़नि ते लाथल लालीअ जो, तो बिन दिलड़ी खालीअ जो, पंहिंजे दिल जो कसम मां तुंहिंजो आ, हर पल जो कसम मां तुंहिंजो आ, इरशाद मचाई जेका थई महफ़िल उन महफ़िल जो कसम मां तुंहिंजो आ, तोखे कंहिं चयो बे कंहिंजो आ मां तुंहिंजो आ मां तुंहिंजो आ। इरशाद के पंहिंजे सिर जो कसम ऐं तुंहिंजे कारे तिर जो कसम, तुंहिंजे वारनि जे वर वर जो कसम ऐं मूंखे मुंहिंजे घर जो कसम, पंहिंजे साह जो कसम मां तुंहिंजो आ, अल्लाह जो कसम मां तुंहिंजो आ, तोखे कंहिं चयो बे कंहिंजो आ मां तुंहिंजो आ मां तुंहिंजो आ, तोखे कंहिं चयो बे कंहिंजो आ मां तुंहिंजो आ मां तुंहिंजो आ।